नासिर लाड़काने में पुलिस ऐं फौरन में मुक़ाबले दौरान 2 एहलकार शहीद थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर एजाज़ चांडियो। जी एजाज़, छा तफ़सील आहिनि? ज़करिया महज़र वटि स्पेशल पुलिस टीम जो ऐं ॾोहारियुनि जो मुक़ाबिलो थी पियो। मुक़ाबले दौरान पुलिस अहलकार खालिद कंगो ऐं पुलिस अहलकार बरकत चाचड़ शहीद थी पिया, जॾहिं त स्पेशल टीम जो इंचार्ज अब्दुल वाहिद चांडियो ज़ख़्मी थी पियो। जॾहिं त ज़ख़्मियुनि खे ऐं शहीद पुलिस अहलकार खे लाड़काने चाणका अस्पताल पहुचायो वियो आहे ऐं होॾां पुलिस जो मुक़ाबिलो जारी आहे। SSP लाड़कानो समेत सॼे ज़िले जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुतल आहे। उते ॾोहारियुनि जो ऐं पुलिस वञा ते मुक़ाबिलो जारी आहे। ॿुधाए पियो वञे त ॾोहारी मोटरसाइकिल ते वञी रहिया हुआ त स्पेशल टीम जी मोबाइल हुन खे रोकण जी कोशिशि कई, रोकण दौरान पुलिस मुक़ाबिलो थी पियो। जी ज़ाहिर एजाज़, अवां जी महिरबानी।